नाज़िर, मीरपुर बठोरो में पब्लिक लाइब्रेरी ऐं आवाम जी विंदर लाइ पार्क समेत ॿियूं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था करीम दादचांडियो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़िर, मीरपुर बठोरे में लाइब्रेरी न हुअण जे करे जेको हिते लिखियो पढ़ियो नौजवान तबिको आहे उहो जेको ग़लति जेके कमनि मंशात आहे या केयर बोर्ड आहे या जेके VCR आहिनि या होटलुनि ते वेही जेको वांदो वक़्तु पंहिंजो ज़ाया करे थो ऐं इन सां गॾु हिते जेको मीरपुर बठोरे में पब्लिक पार्क आहे उन में सहूलियतुनि जी अण हूंदा आहे। उन जे करे असां हिते शहरनि खां वीचार वठंदासीं त उन्हनि जा वधीक वीचार छा आहिनि। जीअं त हिन जदीद दौर में मीरपुर बठोरो तलको जेको सुजावल ज़िले जो सभ खां वॾो आदमशुमारी जे लिहाज़ सां सभ खां वॾो तलको आहे। हिकिड़ो त तइलीम पुठिते आहे, ॿियो शहर में ख़ासि तौर ते जेका लाइब्रेरी मौजूदु न आहे, जेके नौजवान मुख़्तलिफ़ जेके सब्जेक्ट्स आहिनि या मुख़्तलिफ़ किताब हिते नथा मिलनि, लाइब्रेरी जे न हुअण जे करे हिते नौजवान सख़्तु मुतासिर पिया थियनि। पब्लिक पार्क जी सहूलियत मौजूदु न आहे, छो त हमेशह ईअं चयो वेंदो आहे त जेके ग़ैर निसाबी सरगर्मियूं आहिनि उहे ई हिकिड़े सिहतमंद माहौल खे परवान चाढ़ींदियूं आहिनि। पर असां वटि हिते इन लाइ कंहिं क़िस्म जी का तफ़री न आहे। असां शहरीन जो इहो मुतालबो आहे त घटि में घटि पहिरीं फुर्सत में तहलके मीरपुर बठोरे जे मुख्य शहर मीरपुर बठोरो में पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे ऐं पब्लिक पार्क ॾिनो वञे। लाइब्रेरी बिल्डिंग न हुअण जे करे ऐं ॿियनि शहरनि में लाइब्रेरी ॾिनियूं वयूं आहिनि ऐं बठोर खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांजो नौजवान नस्ल जेको लाइब्रेरी न हुअण जे करे ऐं जेको सो माना आवारा ऐं नशे जी हालत में ऐं ख़राब थींदा वञनि। असां सिंध हुकूमत खे अपील था करियूं त महिरबानी करे असांखे लाइब्रेरी ॾिनी वञे। सुजावल में पब्लिक लाइब्रेरी ठही, बठोरे में पब्लिक लाइब्रेरी ठही, ॿई हिकिड़े नक्शे ते, जीअं हींअर कोरठू रोडनि सां लॻ ठहनि पियूं हिकिड़े नक्शे ते डिज़ाइन ते, तीअं लाइब्रेरी उन टाइम ते उहे हिकिड़े डिज़ाइन ते ठहंदी हुयूं। ऐं बठोरे में उहा लाइब्रेरी पब्लिक पार्क जेको जाफर पार्क आहे उन सां लॻ हुई ऐं उहो पार्क जॾहिं ताईं अञा मौजूदु आहे, बाक़ी लाइब्रेरी कब्ज़ो थी वई। मुतालबो था करियूं त जीअं तव्हां ॿियनि शहरनि में लाइब्रेरियूं ॾिनियूं आहिनि, उन बिल्डिंगूं या फर्नीचर ऐं किताब उते ॾिना आहिनि, तीअं असांखे बि तहलके बठोरे में इहो असां शहरीन जी ऐं जेके शाइर अदीब ऐं शहरी माण्हू आहिनि उन सभिनी जी इहा घुर आहे त हिते हिकिड़ी लाइब्रेरी असांखे क़ाइमु करे ॾिनी वञे त जंहिंमां हिते जो माण्हू फ़ाइदो हासिलु करे सघे। छो न हिते जेको आहे लाइब्रेरी जेको आहे क़ाइमु कजे त जेको असांजा जेके शागिर्द आहिनि जेके शाम जे टाइम ते पंहिंजी लाइब्रेरी में अची किताबनि जो जेको मुतालो कनि, अख़बारूं पढ़नि त उहो रुझान जेको वधे। सिंध गवर्नमेंट खां अपील थो करियां त असांखे फौरी तौर ते असांजे शहर में लाइब्रेरी ज़रूरत आहे उहा ॾिनी वञे। बदकिस्मती आहे जो गुज़िरियल 20-25 सालनि खां बठोरे शहर में न का लाइब्रेरी आहे, न ई वरी को पब्लिक पार्क आहे। लाइब्रेरी न हुअण सबबु नौजवान नस्ल मंशात, जुआ, गेम ऐं होटलुनि ते वेही VCR TV ॾिसणु उनमें पंहिंजो टाइम ज़ियान था कनि। ऐं जेकॾहिं लाइब्रेरी हुजे त ॿार स्कूल खां पोइ शाम जो उन लाइब्रेरी में वञनि, कुझु किताब पढ़नि, सिंधी अदब पढ़नि, आलमी अदब पढ़नि त जीअं उन्हनि जो ज़हन खुले, उहो ॿाहिरि वञी तरक़ी कनि। लाइब्रेरी में ईंदा तालीम ऐं मालूमातुनि खे मालूमात में जेको इज़ाफ़ो थींदो, इन करे असांजी इहा घुर आहे त मीरपुर बठोरो शहर जे अंदरि हिकिड़ी पब्लिक लाइब्रेरी हुजणु खपे जंहिंमें समूरा सुठा किताब हुजणु खपनि, अख़बारूं हुजणु खपनि ऐं हुते वेहनि नौजवान अचनि, पंहिंजी पढ़ाई में तालीम में इज़ाफ़ो थिए, उनजी नॉलेज में इज़ाफ़ो थिए। साॻी तरीक़े सां पब्लिक पार्क आहे उनखे मवालिन खां ख़ाली करायो वञे, उते जेको आहे ग्रीनरी ऐं सावक पैदा कई वञे, उते चौकीदार मुतरक हुजणु खपे, पाणी हुजे, साफ़ सुथिरो माहौल हुजे त जीअं माण्हुनि जी नशोनुमा थी सघे। जी नाज़रीन, तव्हां शहरनि जा वीचार ॿुधायो। हुननि जो चवणु आहे त मीरपुर बठोरे में जेको फौरी तौर लाइब्रेरी मुक़ररु करे ॾिनी वञे ऐं जेको पब्लिक पार्क आहे उन में सहूलियतूं फराहम कयूं वञनि। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीम दादचांडियो, मेहरान TV न्यूज़, मीरपुर बठोरो।